जी नाज़रीन, तव्हां जेकी ही मंज़र ॾिसी रहिया आहियो ही आहिनि तालका अस्पताल गढ़ीखेरो जा, जिते शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जे नाले सां 2 ॾींहंनि जी मुफ़्त अखियुनि जी कैंप लॻाई वई आहे। ऐं असां तव्हांखे इहो ॿुधाईंदा हलूं त हीअ कैंप सूबाई वज़ीर मीर एजाज़ ख़ान जखराणी ऐं MPA मुमताज़ ख़ान जखराणी जे ताउन सां थी आहे, जेका लॻाई आहे एहसास इंसानियत फाउंडेशन तरफ़ां। उन एहसास इंसानियत जा जेकी डॉक्टर आहिनि उहे हिते मुफ़्त जेको आहे ऑपरेशन बि कनि पिया ऐं इलाज बि कनि पिया, ऐं जिते जिते ज़रूरत पई आहे लेंसिस जी या एनकुन जी त उहे बि हू मुफ़्त ॾियनि पिया। अचो त इन सिलसिले में हिन कैंप जे बारे में हितां जा रहवासी छा था चवनि, डॉक्टर साहब छा था चवनि, उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। दाऊ आया असांजो नालो लिखियो ऐं पोइ हिते चयूं त तव्हांखे ऑपरेशन कराइणो आहे, असां चयो कंदासीं। पोइ जेको हाणे ऑपरेशन जे लाइ विहारे छॾियो अथनि। असां महमूदपुर खां दाऊ आयासीं, उन्हनि मोकिलियो हेॾे। त अखि जी तकलीफ़ आहे? हा। काई तकलीफ़ हिते ॿी का? न ॿी का न, अखि सहूलियत आहे हिते? डॉक्टर ताउन कनि था? अॼु असां हिते हॉस्पिटल विज़िट करणु आयासीं। डॉक्टर चीमा साहब जेको हेल्पर जो मीर मुमताज़ ख़ान वारनि जी महिरबानी आहे जो हिकिड़ो उन्हनि खे हाणे हिते असांजे शहर जे लाइ गढ़ीखेरे जे लाइ ग़रीबनि जे लाइ हिकिड़ो वेलफेयर जे हिसाब सां उन्हनि खे आंदो। उन्हनि जी डॉक्टर साहब वारनि जी वॾी महिरबानी, शुक्रिया अदा कयूं था जेके ॿाहिरि जा डॉक्टर आया आहिनि। ऐं असां मीर मुमताज़ ख़ान जो बि शुक्रिया अदा कयूं था। तुंहिंजी महिनत आहे असांजे गढ़ीखेरे शहर जे लाइ जेको उन कयो आहे हिकिड़ो ग़रीबनि जे लाइ वेलफेयर जे लाइ डॉक्टरनि खे आंदई हिते, उन जे लाइ असां शुक्रिया अदा कयूं था। एहसास इंसानियत वेलफेयर ट्रस्ट जे तरफ़ ताउन सां मीर एजाज़ ख़ान, मीर मुमताज़ ख़ान जखराणी साहब, मीर मोहसिन ख़ान ऐं जेके बि हितों जा जेके बि मोज़िज़ीन आहिनि प्रेस वारे सभिनि जी महिरबानी सां, डॉक्टर साउंड साहब ॿिया जेके बि उन्हनि जी महिरबानी सां असांजी कोशिशुनि सां हीअ कैंप बहितरीन थी आहे। लॻभॻि 700 माण्हू हिते OPD में आया, अञा बि मथे अञा बि हले थी कैंप। 2 ॾींहंनि जी कैंप आहे ऐं 200 खां मथे जो ऑपरेशन थी चुको आहे, अञा ऑपरेशन हले थो। ऐं सुबुह जेके कल्ह ऑपरेट थिया उन्हनि जो सुबुह फॉलोअप थियो। फॉलोअप जो मक़सदु त उन्हनि खे पटी लाथी वई, उन्हनि खे वरी दवा ॾिनी वई। वरी जीअं ई हिन जो अॼु थियो आहे, इन्हनि खे वरी सुभाणे लाइ बि चयो वियो ऐं अॼु जंहिंजो ऑपरेशन थिए थो सुबुह जो इंशाअल्लाह वरी उन्हनि जो बि फॉलोअप थींदो ऐं उन्हनि खे पटियूं लाथियूं वेंदियूं। जी नाज़रीन, तव्हां ही ख़्यालात ॿुधा असांजे हिन इलाइक़े जा जेको आहे सो 62 ज़मींदार ऐं तमामु मोहतरम शख़्सियत आहिनि। मीर मोहसिन ख़ान जन जेको आहे हिन कैंप जो इफ़्तिताह बि पिणु कयो ऐं हुननि जो चवणु हुयो त हीअ जेका कैंप लॻी आहे उहा असां इंशाअल्लाह तमामु जल्दी जेको आहे सो अहिड़े क़िस्म जूं कैंपूं लॻाईंदा रहंदासीं। ऐं इहो बि तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त हीअ कैंप आहे जिते न सिर्फ़ु गढ़ीखेरो तालको पर सिंध ऐं बलूचिस्तान जे सभई मरीज़नि खे जेको आहे फ़ाइदो पहुतो आहे ऐं उन्हनि जो जेको आहे इलाजु थियो आहे। ऐं असां नाज़रीन खे इहो बि ॿुधाईंदा हलूं त डॉक्टर साहब जन जो चवणु हुयो त असां हिन जेको आहे कैंप जे पूरे थियण खां पोइ बि 2 ॾींहंनि ताईं हिते डॉक्टर मौजूदु रहंदा जेकी फॉलोअप ॾींदा ऐं जेके बि मरीज़ आहिनि उन्हनि जो ॿीहर चेकअप या जेका बि रहिजी वियल ॻाल्हि आहे उन्हनि जो इलाजु जेको आहे सो ॾिठो वेंदो हिन ई जेको आहे हिन इस्पताल में। ऐं असां हाणे सुवाल इहो था कयूं पिया वक़्त जे हुक्मराननि खां त ही साल 6-8 महीने जेको आहे आई कैंपुनि लॻाइण खां छा इहो मुनासिबु न आहे त तालके गढ़ीखेरो जी हिन हेॾी वॾी हॉस्पिटल खे जिते तक़रीबन सिंध ऐं बलूचिस्तान जा सभई मरीज़ रोज़ानो अचनि था उनखे हिकिड़ो आई स्पेशलिस्ट ॾिनो वञे। इहो सुवाल असां हुक्मरान लाइ छॾियूं था। कैमरामैन गुलाबड़ो सां गॾु अमर सिंधी, जेकब न्यूज़, गढ़ीखेरो।